ओम शांति। अजय मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे बाप खे यथार्थ रूप सां यादि करे वियो। असांजे बाप कहिड़ा आत्मा आहिनि? जो परम पिता परमात्मा। हुननि जो रूप छा आहे? निराकार ज्योतिर्बिंदु। त हाणे आत्माउनि जो बाप परमात्मा आत्माउनि खे ज्ञान ॾियण आयो आहे। कंहिं मुख द्वारा? ब्रह्मा मुख द्वारा। बाबा चवनि था छो जी आत्माएं ही ज्ञान धारण कंदियूं आहिनि न, आत्मा ही शक्ति धारण कंदियूं आहिनि। हिन करे बाबा घड़ी घड़ी पाण खे चईंदा आहिनि कि आत्म अभिमानी स्थिति में थी करे बाप जी यादि में हो, बाप जी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधणियूं खपनि। परम पिता परमात्मा ज्ञान जो सागर आहे न, उहो असां ॿारनि खे राह थो ॿुधाए। जंहिं राह ते हली करे पाण सभी आत्मायूं विकार पुराणी ॻाल्हियूं आसुरी स्वभाव संस्कारनि खां मुक्त थी वेंदासीं ऐं वरी का सर्वगुण संपन्न सलकला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम थी वेंदासीं। बाबा चवनि था मां तव्हां आत्माउनि खे हाणे सूरजित करण आयो। छो जी तव्हां सभु आत्मायूं मूर्छित थी वई आहे न, छो जी विकारनि जे कारण सभी आत्मायूं मूर्छित थी वयूं आहिनि। त सूरजित करण लाइ मां ये ज्ञान जी बूटी ॾियण आयो आहियां। कहानी में ॾेखारींदा आहिनि न रामायण में कि राम ऐं रावण जी युद्ध थी, लक्ष्मण मूर्छित थी वियो त हनुमान संजीवनी बूटी खणी आयो। हाणे तव्हां सभिनि आत्माउनि खे रावण अर्थात विकारनि मूर्छित करे छॾियो अथव न, त परमात्मा राम ब्रह्मा जे तन में अची करे पाण खे ज्ञान जी बूटी थो ॾे। त हनुमान केरु आहे? इहे ब्रह्मा जो नाम ही हनुमान जे रूप में हुनखे पूजदा आहिनि। परमात्मा हिन हनुमान जे शरीर अर्थात ब्रह्मा जे शरीर में अची करे पाण खे ज्ञान जी बूटी थो ॾे, अर्थात मत थो ॾे, समझ थो ॾे, जंहिंसां पाण आत्मायूं सूरजित थी थियनि। त बाबा चवनि था ॾिसो मनुष्यनि जी ठाहियल उहे गीताऊं त केॾी सारियूं ठातियूं अथनि न मनुष्य। असल में गीता ज्ञान त मां ॾिनो आहे, ज्ञान जो सागर त मां आहियां न। कहिड़ो कहिड़ो ज्ञान मां तव्हांखे अची करे ॾियां थो? सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान मां तव्हांखे ॾियां थो, जंहिंसां ही मनुष्य जेको ज्ञान ही मनुष्य वेही करे गीता शास्त्र आदि ठाहे अथनि। असल में गीता ज्ञान त मां तव्हांखे हाणे ॿुधायो, उहो शास्त्र आदि त द्वापर में मनुष्य ई लिखिया अथनि न। कोई मां थोरी हुन समय अची करे गीता ॿुधाई जो तव्हां लिखियो, मां त हाणे ॿुधाई। सत्य त्रेता में त कोई शास्त्र आदि थींदा न। पोइ द्वापर युग में जॾहिं पाण खे दुख थींदा त पाण भॻवान जी यादि में रही करे इहे शास्त्र आदि पंहिंजे मत ते लिखिया आहिनि। भॻवान न चए अथई। ऐं ॾिसो सभिनि खां ज्यादा ग़लती छा कई अथनि? गीता ज्ञान दाता आहे परमात्मा, नाम लिखी छॾियो अथनि कृष्ण जो। हिन सां ई मनुष्य आत्मा परमात्मा सां दूर थी वई आहे न। ॾिसो अॼुकल्ह मनुष्य आत्मा केॾा सारा पाठ पूजा शास्त्र आदि पढ़े थी, गंगा स्नान आदि करे थी, परंतु आत्मायूं पतित छो थी थींदियूं? आत्मायूं दुखी छो थी थींदी वञनि? छो जी आत्माउनि खे पावन ठाहिण वारो, आत्माउनि खे शक्तिशाली ठाहिण वारो त परमात्मा बाप आहे न। कोई शास्त्र आदि पढ़ण सां, भक्ति करण सां, गंगा स्नान करण सां आत्माउनि में थोरी शक्ति वधंदी आहे। न ही आत्माउनि में ज्ञान ईंदो आहे, न ही आत्मा पावन ठहींदी आहे। भल तव्हां भक्ति आदि करो था, शास्त्र आदि पढ़ो था, गंगा स्नान आदि करो था, लेकिन परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदा रहो, जंहिंसां तव्हांजी आत्मा शक्तिशाली थींदी वञे, गुणवान थींदी वञे ऐं पावन थींदी वञे। तॾहिं त तव्हांजी जन्म जन्मांतर जी मैल हटंदी न। तॾहिं त आत्माऊं त सुखी महसूस कंदव। छो जी आत्मा ही शरीर खां सभु कार्य कराए थी न। त आत्माउनि में जेसिताईं शक्ति न हूंदी तेसिताईं आत्मा पंहिंजे जीवन में सुख शांति जी महसूस त कीअं करे सघंदी? त परमात्मा बाप हिन करे पाण खे चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। परमात्मा जी यादि जी शक्ति सां ई तव्हां पावन थींदव, सुख जी अनुभूति थींदव, तव्हांखे शांति जी अनुभूति थींदव। मां तव्हांखे ज्ञान जो अमृत थो पियारां, जंहिं ज्ञान
जी अमृत सां त मनुष्य खां देवता ठहींदा। बाक़ी अमृत पाणी खे न चइबो आहे। अमृत अर्थात जंहिंसां कड़वी आत्मा मिठी थी वञे। हाणे सभी आत्मायूं कड़वी थी वियूं आहिनि न, पतितकारी थी वियूं आहिनि। हाणे अहिड़ी आत्मा आहिनि, हिकु त आत्मा नज़र नथी अचे, पोइ जेकी चीज नज़र नथी अचे हुनखे पाण मिठो कीअं ठाहियूं, हुनखे पाण साफ़ सुथरो कीअं ठाहियूं। ज़रूर हुनखे साफ़ सुथरो करण वारो, मिठो ठाहिण वारो बि उहो हूंदो जेको अखियुनि खां नज़र न ईंदो आहे, लेकिन पाण हुनखे महसूस करे सघंदा आहियूं। परमात्मा पाण खे हाणे पढ़ाई थो पढ़ाए आत्माउनि खे। शास्त्र त भारतवासियुनि पाण सभु द्वापर युग खां पढ़िया आहिनि, ठाहिया आहिनि। माण्हू चवंदा आहिनि शास्त्र त अनादि खां था हलनि, परंतु बाबा चए थो अनादि खां त इहो ड्रामो, इहो अनादि त इहो ड्रामो आहे। ड्रामा में इहा नूंद आहे कि कहिड़ो धर्म कंहिं समय ईंदो, कहिड़ो धर्म कंहिं समय ईंदो, भक्ति कॾहिं शुरू थींदी, शास्त्र पढ़णु कॾहिं शुरू थींदा। इहे सभु ड्रामा में नूंद आहे। ड्रामा अनादि ठहियलु आहे, ड्रामो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। बाक़ी शास्त्र आदि पढ़णु त पाण कलयुग अंत खां पोइ बंदि करे छॾींदासीं, पोइ द्वापर युग खां शास्त्र पढ़णु शुरू कंदासीं। इहे सभु ड्रामा में नूंद आहे। बाबा चवनि था कि द्वापर खां वठी करे मनुष्य वेही करे शास्त्र आदि लिखंदा आहिनि, छो जो हुन समय एतिरो कमु थोरी हूंदो आहे। इहे त हाणे माण्हू एॾा सारा धंधा धोरी सिखिया आहिनि। बाक़ी द्वापर युग में त मनुष्यनि खे धन आदि हुयो, सुठो खाइण लाइ हुयो। हाणे मनुष्यनि खे खाइण लाइ कोन्हे न, हिन करे अलॻि अलॻि धंधा आदि खोले वेठा आहिनि। पहिरियों त इहे ई कंदा हुया न, एकांत में जंगलनि में वेही करे तपस्या कंदा हुया, भॻवान खे यादि कंदा हुया, शास्त्र आदि लिखंदा हुया। हाणे त ॾिसो दुनिया जो छा हाल थी वियो आहे। हिन करे पाप कर्म बि वधी विया आहिनि। हाणे बेहद जो बाप अची करे पाण खे ख़ुदि जी पूरी जीवन कहानी थो ॿुधाए कि मां किथे रहंदो आहियां, मां केरु आहियां, तव्हांजो मूंसां संबंध छा आहे, तव्हां मूंखे यादि करो त हुन सां तव्हांखे फ़ाइदो छा थींदो। सत्य त्रेता में त मुंहिंजो पाठ हूंदो ई न आहे। परमात्मा बाप चए थो कि सत्य त्रेता में मूंखे कोई बि यादि न कंदो आहे, छो जी हूंदो ई हिकु धर्म आहे, हुन में सुख शांति हूंदी आहे, त मूंखे कोई यादि ई न कंदो आहे। त द्वापर युग खां जॾहिं सृष्टि ते धर्मनि जी वृद्धि थींदी आहे न, तॾहिं दुख शुरू थींदो आहे, विकार शुरू थींदा आहिनि, त दुख शुरू थींदो आहे। त तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो, तॾहिं खां मुंहिंजो पाठ शुरू थींदो आहे। सृष्टि ड्रामा अनुसार ई हलंदी रहंदी आहे। मुंहिंजो बि ड्रामा जे अंदरि पार्ट नूंदल आहे। भॻवान थो चए कि भॻवान बि ड्रामा जे बंधन में बंधल आहे। भई ड्रामो ठहियलु आहे, जंहिं समय हिन ड्रामे में इहो पार्ट हूंदो कि हाणे हिन सृष्टि ते भॻवान अची करे पार्ट ॿुधाईंदो, परमात्मा बि हुन ई सेकेंड हिन सृष्टि ते ईंदा पार्ट वॼाइण, ऐं जंहिं सेकेंड ख़तमु थींदो हुन सेकेंड हली वेंदो। त ॾिसो भॻवानु चए थो कि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। त जीअं सभु धर्म स्थापक पंहिंजे पंहिंजे समय ते अची करे पाठ वॼाईंदा आहिनि, बाक़ी समय सभी मुक्ति धाम में रहंदा आहिनि, परंतु हिकु बार आया पाठ वॼाइण, त जेसि ताईं कलयुग जो अंत न थींदो तेसि ताईं सभी धर्म स्थापक हिन सृष्टि ते ई पुनर्जन्म वठी करे पंहिंजे धर्म जी पालना कंदा आहिनि। लेकिन मां जंहिं समय धर्म स्थापन कंदो आहे, त मां जेको धर्म स्थापन कंदो आहे हुनजी पालना मां न कंदो आहे, छो जी धर्म जी पालना जे लाइ त शरीर खपे। मां त शरीर कॾहिं वठंदो न आहियां न ख़ुदि जो, मां त ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो आहे, बसि एतिरे ई समय जे लाइ लोन वठंदो आहे, जेतिरे समय जे लाइ मां तव्हांखे पूरे सृष्टि चक्कर जो ज्ञान ॿुधाए सघां। जंहिं समय ज्ञान पूरो थी वेंदो त मां हली वेंदमि पंहिंजे घर मथे। तव्हां सभी आत्मायूं बि मूंसां गॾु हलंदा आहियो, लेकिन तव्हां पोइ पंहिंजे पंहिंजे समय ते हिन सृष्टि ते अची करे पाठ वॼाईंदा आहियो। सत्युग में सभु देवता हिकु समय ते न ईंदा। धरती ते आत्माउनि जी वृद्धि धीरे धीरे थींदी आहे, लेकिन हिकु बार आत्मा मथे खां हेठि आई त उहो वापसि मथे मूंसां गॾु वञी सघंदी आहे। वापसि मथे तेसि ताईं न वेंदी जेसि ताईं मां न अचां सृष्टि में।
त तेसि ताईं आत्मा हिते ई पुनर्जन्म वठंदी आहे। हाणे हिते एॾी सारियूं आत्मायूं आहिनि, कीअं आत्माउनि जी वृद्धि थी थिए? छो जी उहे ई आत्मायूं सृष्टि ते पुनर्जन्म वठंदे वठंदे वधंदी थी वञनि न। छो जी अञा ताईं कोई आत्मा मथे वई ई न आहे। सतयुग खां जो आत्मायूं सृष्टि ते आयूं आहिनि उहे अञा बि हिन सृष्टि ते आहिनि, पुनर्जन्म वठी करे पोइ हाणे कलयुगी दुनिया में दुख थी भोगनि। छो जी जेसि ताईं मां न ईंदमि तेसि ताईं मथे कीअं वञी सघंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे मां आयो आहियां त सभिनि खे पहिरियों मां सितो प्रधान गुल ठाहींदमि, सभिनि आत्माउनि जी पहिरियों साफ़ सफ़ाई कंदमि, सभिनि जो हिक ॿिए सां जो हिसाब किताब आहे उहो चुक्तो कराए पोइ वापसि खां तव्हां सभिनि खे गॾु वठी वेंदमि। छो जी मथे त ॾाढी पावन शुद्ध जॻह आहे न, हुन शुद्ध जॻह ते त शुद्ध आत्माऊं रही सघंदियूं आहिनि। तव्हां त हेॾी छी विकारी आत्माऊं आहियो, तमो प्रधान पापी आत्माऊं मथे थोरी हली सघंदियूं आहिनि। त तव्हां सभिनि पापी आत्माउनि जो पाप धोईंदमि मां पहिरियों हिते, या त मूंखे यादि करे ख़ुदि धोयो, या त पोइ अंत में धर्मराज खां सजा खाई करे धोइजो। ॾिसो बाबा चए थो की तव्हां ॼाणंदा आहियो की हाणे असां बाबा खां ज्ञान ऐं योग जी शिक्षा था वठूं, जेका ज्ञान ऐं योग सुठी तरह अभ्यास कंदा ज्ञान योग जो, उहे तीखी आत्मायूं थी वेंदियूं न, समझदार थी वेंदियूं, शक्तिशाली थी वेंदियूं। पोइ हुते उहो वञी करे ऊच पद पाईंदियूं। हिते पूरी राजधानी थी स्थापन थिए न, त पूरो पुरुषार्थ करिणो आहे, पूरी महिनत करणी आहे। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि ताकी मां हीरे समान थो ठाहियां, मां ज्ञान जो सागर शांति जो सागर आहे न, तव्हांखे मां मास्टर ज्ञान जो सागर थो ठाहियां। शांति जो अर्थ थींदो आहे हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो न करणु। ॾिसो सन्यासी सम्झंदा आहिनि की प्राणायाम करणु ऐं इहे आसन आदि करण सां मन खे शांति मिलंदी आहे, परंतु शांति अर्थात जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा जी यादि में रही करे हर कर्म करे, पर केतिरो बि शोर शराबो हुजे दुनिया में, हुन शोर शराबे जे विच में बि आत्मा जॾहिं पंहिंजे शरीर खां अलॻि पाण खे सम्झंदी कि मां हिन भ्रुकुटी ते वेठी आत्मा आहियां, भ्रुकुटी जे विच में वेही करे आत्मा मां परमात्मा जी छत्र छाया में आहियां, त हुनखे हुन शोर जी जॻह में बि शांति जी अनुभूति थींदी आहे। त शांति जी अनुभूति कोई जंगलनि में थोरी थींदी आहे, माण्हू किथे बि वेही करे हुन शांति जी अनुभूति करे सघंदो आहे। बसि इहे ई पाण खे अभ्यास करिणो आहे, स्मृति मिलाइणो आहे कि मां केरु आहियां ऐं मुंहिंजो केरु आहे। छो जी परमात्मा त शांति जो सागर आहे न, जॾहिं आत्मा परमात्मा जी संग रहंदी त ऑटोमेटिकली हुनखे शांति जी अनुभूति थींदी। त हाणे बाप अची करे पाण सभिनि में आत्माउनि में ताक़त थो भरे। भॻवान खे पाण भक्ति मार्ग में सॾु कंदा हुआसीं न, हाणे भॻवान चए थो कि मां भक्तनि वटि आयो आहियां, मूंखे बि अचिणो पवंदो आहे न। छो जी तव्हां सभी आत्मायूं माया जी अर्थात विकारनि जी जंजीरनि में फसियल आहियो, त मां हाणे भॻवान निराकार हिन सृष्टि ते अची करे तव्हां सभिनि आत्माउनि खे विकारनि जी जंजीरनि सां छुड़ाइण आयो आहे। बाबा चवनि था कि मां ॼाणंदो आहियां कि तव्हां ॾाढे समय खां हिन विकारनि सां परेशान था थियो, हाणे तव्हां मूंखे यादि करो त हिन विकारनि सां तव्हां छुटिजी वेंदव। मां अची करे राजस्व अश्व में यज्ञ रचियो आहे न, राजाई जे लाइ हाणे इहे यज्ञ रचियो आहे। अश्व यानी थींदो आहे रथ शरीर। हाणे जॾहिं पाण राजाई जे लाइ पढ़ाई था पढ़ूं, केरु थी पढ़े? आत्मा। त शरीर जो भान छॾिणो आहे, पंहिंजे शरीर खे अथवा हिन शरीर रूपी रथ खे शिव बाबा जे मथां बलि चढ़ाइणो आहे, अर्थात शिव बाबा जे ई कार्य में पंहिंजे शरीर खे लॻाइणो आहे, पूरो पूरो परमात्मा जो मददगार ठहिणो आहे। बलि चढ़ाइणु मतिलबु ख़तमु न करिणो आहे, परमात्मा जे हिन कार्य में मददगार ठहिणो आहे, इन रीति बलि चढ़णो आहे। छो जी भॻवानु हाणे अची करे राजी स्थापन थो करे, त जेतिरो सभु कुझु भॻवान खे बुद्धि सां ॾींदा ओतिरो तव्हांखे सतयुग में धन संपत्ति मिलंदो,
बस सभु कुझु बुद्धि सां बाबा खे ॾेई करे ट्रस्टी थी करे सभु कुझु पंहिंजो कर्म करो कि भई ये धन भी भगवान जो आहे, तन भी भगवान जो आहे, मन भी भगवान जो आहे। बसि मां निमित मात्र सुठी रीति भगवान खे ॿुधाए करे धन खे कार्य में लॻायां थी, तन खे कार्य में लॻायां थी, मन खां वीचार करा, मन में त उहो ई वीचार करा जेका भगवान मूंखे थो चए, जेका भगवान खे पसंदि आहिनि। भगवान त सचो आहे न, त पंहिंजा वीचार बोल कर्म आदि जेको बि आहे उहो सभु सचो हुजिणो खपे। अर्थात सच जी राह ते हलणो आहे, पक्को पक्को निश्चय करणो आहे न। जॾहिं आत्माउनि जो बाप एॾो सत्य आहे, जेके भगवान खे सत्य चईंदा आहिनि न, छो जी उहो अची करे पाण खे सची सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। त अहिड़ी सच्चे बाप जा पाण ॿार आहियूं त पाण खे केतिरो सचो हुजिणो खपे। हिकु बाप ॿियो न कोई, घर त सभिनि खे वञिणो आहे न, छो जी नई दुनिया स्थापन थींदी त सभिनि खे घर वञिणो ई पवंदो। छो जी नई दुनिया जे लाइ त सृष्टि जी साफ़ सफ़ाई बि खपे न। तेसि ताईं पाण सभी आत्माऊं पंहिंजे घर रहंदासीं, पोइ हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी त पाण अची करे पोइ पंहिंजा महल आदि ठाहींदासीं पंहिंजे समय में। बाबा चवनि था मां तव्हांजो बाप बि आहियां त टीचर बि आहियां त सतगुरु बि आहियां। मां हाणे तव्हांखे वरतो ॾियणु आयो आहियां। हर आत्मा जो हिन सृष्टि ते हक़ आहे वरतो वठण जो। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे न, सभिनि आत्माउनि जे मथां आपतियूं केॾियूं आयल आहिनि। हाणे कोई बि उमिरि जो माण्हू हुजे, चाहे नंढो चाहे वॾो चाहे ॿुढो, सभी जे मथां केॾी सारी आफतियूं आहिनि न। हाणे सभु प्रकार जी आफतुनि खां मुक्त थी वेंदा। पोइ सत्य में त कोई आफतियूं हूंदियूं ई न। सची सची कमाई त हाणे करो था बाप खे यादि करे, ऐं इहा बाबा जे ज्ञान जी ॻाल्हियुनि खे जीवन में धारण करे ॿियनि खे ॿुधाए, इहा कमाई त करो था। सतयुग जे लाइ सची सची कमाई पाण करूं था। इहे सभु सम्झण जी ॻाल्हि आहे। जेतिरो बाबा जे ज्ञान जे ॻाल्हियुनि खे सम्झंदव, जीवन में धारण कंदा ऐं कराईंदा, ओतिरो तव्हांजी कमाई थी थिए। छो जी बाबा जी हिकु हिकु ॻाल्हि लाखों रुपया। अगरि तव्हां हिकु बि बाबा जी ॻाल्हि मञी ऐं जीवन में धारण कयो, मतिलबु त सतयुगी दुनिया जे लाइ लख रुपयो तव्हांजी कमाई थी। त इन हिसाब सां पाण खे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधी करे रोज़ कोई न कोई हिकु ॻाल्हि जेकी बाबा पाण खे ॿुधाए थो, रोज़ हुनखे ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे कर्म में लायूं। छा पंहिंजे जीवन में हुनखे लाईंदासीं, ओतिरी पंहिंजी कमाई थी थी। भॻवानु पाण खे कमाई थो करे। ॾिसो चईंदा आहिनि न, स्कूल में बि कोई सुठी लिखी सुठी रीति पढ़ी करे निकिरंदो आहे त सुठी कमाई कंदो आहे न, छो जो हुनखे सम्झ सुठी हूंदी अथसि। त हाणे पाण घर वेठे वेठे जेको बि ॿुधूं था, जेको बि तव्हांखे सम्झ में अचे थो, भले हिकु शब्द ई तव्हां सम्झी करे जीवन में लाईंदव त तव्हांजी लख रुपए जी कमाई अथव। हिन ज्ञान में, हिन कमाई में परहेज़ ॾाढो करिणो आहे। ॾिसो देवताउनि खे पाण कोई अशुद्ध वस्तु थोड़ी खाराईंदा आहियूं। लहसुन प्याज आदि या मांस मच्छी या बीड़ी शराब थोड़ी देवताउनि खे खाराईंदा आहियूं। त पाण जॾहिं हुन दुनिया में वञण वारा आहियूं त पंहिंजो अन्न बि शुद्ध, भोजन बि शुद्ध हुजिणो खपे न। पंहिंजो हलण चलण सोचण आदि ॻाल्हाइण बि सभिनि जे लाइ सुठो हुजे। पर कोई पंहिंजे लाइ केतिरो बि बुरो करे, लेकिन पाण खे पतो आहे कि हाणे असां हुन दुनिया में वञण वारा आहियूं। त कोई बि मूंसां कुझु बुरो थो करे त मुंहिंजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब चुकतो थो थिए न। लेकिन हाणे पाण कॾहिं बि कंहिंजे लाइ न बुरो न सोचियो, न ॻाल्हायूं, न करो। छो जी हाणे अगरि परमात्मा जे ठही करे बि अञा ताईं पंहिंजी उहो ई कलयुगी रीति सां पाण ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिनि जे लाइ बुराई कंदासीं, फलाणे हीअं कई, फलाणे मूंखे हीअं चई, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हाणे बि अगरि पाण यादि कंदासीं त फ़ाइदो छा न। जॾहिं पाण खे भॻवानु मिलियो ऐं चए थो मां तव्हांखे नई दुनिया जे लाइ तयारु थो करां, त पाण खे बि भॻवान जी ॻाल्हियूं सम्झी करे ॿुधी करे जीवन में धारण कंदासीं
त बाक़ी जेके बि पुराणी ॻाल्हियूं आहिनि सभु भुलिजी वेंदासीं दिमाग़ मां। भले कोई ईंदो बि पाण सां पाण खे उहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइण करण त पाण जे मन में इहो ई हुजे कि मूंखे त कुझु बि न पतो आहे, हाणे त मां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, पंहिंजे बाप खे ॾेई छॾियो। हाणे त मां सत्युगी नई दुनिया जे लाइ नई नई पढ़ाई करे पंहिंजे पाण खे तयारु थी करां। दुनिया में ॾिसो सभु रस्म रिवाज केॾा उल्टा आहिनि न। कंहिं शहर में त चईंदा आहिनि कि मछली खाइण सां कुझु पाप आदि न थींदो आहे, त ब्राह्मणनि खे बि मछली खाराईंदा आहिनि। इहे रस्म रिवाज सभु उल्टी आहे न। बाप चवनि था बिल्कुलु पवित्र रहणो आहे। हाणे मन में बि कंहिंजे लाइ बुरा वीचार न हुजनि। कर्मनि जी त परे ॻाल्हि आहे, परंतु मन में बि बुरा न वीचार अचणु खपनि। तॾहिं त सतयुग में सूर्यवंशी चंद्रवंशी घराने में वेंदा। सम्झो कोई तव्हां सां ॻाल्हि भुलिज में थी बि वई, तव्हां कंहिंजे लाइ भुलिज में बुरो सोचियो बि ॻाल्हायो बि, त हुन ई समय बाबा सां माफ़ी मांगे छॾियो। बाबा चवनि था हिन जीवन जी त जेकी बि ॻाल्हियूं तव्हांखे पतो अथव कि मां कंहिंजे लाइ बुरो सोचियो, कंहिंजे लाइ बुरो कयो, त उहो सभु बाबा खे लिखी ॾियो कि बाबा मां हिन जीवन में हिन सां गॾु ईअं ग़लति कमु कयो, हिन जे लाइ ईअं बुरो सोचियो हुयो, हिन जे लाइ ईअं बुरो ॻाल्हायो हुयो। जेतिरियूं बि ॻाल्हियूं तव्हांखे हिन जीवन जी पतो अथव त परमात्मा बाप खे पत्र लिखी करे हुनखे पोइ फाड़े करे फिटी करे छॾियो, न त पोइ अंत में सजा खाइणी पवंदी। बाबा चवनि था हिन समय अगरि मूंसां माफ़ी मांगे वठंदव त पोइ अधु तव्हांजो माफ़ थी वेंदो। ॾिसो कोर्ट में बि त हीअं थींदो आहे न, कोई सच ॻाल्हाईंदो आहे त पोइ हुनखे गवर्नमेंट माफ़ करे छॾंदी आहे न। त हीअं पाण खे बि हाणे छोजी परमात्मा जो अंत जो रूप त धर्मराज जो थींदो न, त धर्मराज जे रूप में त पोइ पाण खे सजा खाइणी पवंदी। त हाणे त उहो पंहिंजो पीउ ठही करे पाण खे चए थो कि बच्चे कोई बि ग़लती थी त मूंखे पत्र लिखो या मन में मूंखे ॿुधायो ऐं माफ़ी मांगे वठो, त पोइ तव्हांजी उहा माफ़ थी वेंदी। इहे रोज़ रोज़ अगरि पाण खां कोई ग़लती थिए ऐं बाबा खे ॿुधाईंदा रहंदासीं त पाण खे बाबा हुन भूल खे वापसि न दोहरायूं, पाण खे उहा शक्ति ॾींदो। छोजी आत्माउनि जो पीउ आहे न। अगरि आत्माऊं परमात्मा खे सची ॿुधाईंदियूं त परमात्मा बि पीउ ठही करे हुननि जी संभाल कंदो। ॾिसो माउ पीउ बि कंहिंजी संभाल सुठी रीति कंदा आहिनि। जेका ॿार हुननि खे सभु कुझु ॿुधाइनि त हुननि जे लाइ बि संभाल करणु आसान थी वेंदो अथनि न। त बाबा बि चवनि था कि हाणे मां तव्हांजो माउ पीउ आहियां न, मां तव्हांजी संभाल करणु आयो आहियां, तव्हांखे सुख जी दुनिया तव्हांजे लाइ ठाहिणु आयो आहियां। त जेतिरो थी सघे मूंसां सचो रहो। जेतिरो बाबा सां सचो रहंदा ओतिरो बाबा पंहिंजी मदद कंदा। हिन कलयुगी दुनिया में भॻवान सां गॾु रहंदासीं तॾहिं त दुखनि सां दूर ऐं कूड़ पाप सां दूर रहंदासीं न। त बाबा चवनि था हिन करे बाबा खे रोज़ राति जो या जॾहिं बि समय मिले पंहिंजी सॼे ॾींहं में मां छा छा कयो, कंहिंजे लाइ छा छा सोचियो, सभु कुझु ॿुधाइणो आहे। हाणे बाबा पाण खे हीरे समान ठाहिणु आयो आहे न, छोजी ख़ुदि सदैव हीरो आहे, त पाण सभिनि आत्माउनि खे बि हीरो ठाहिणु आयो आहे। अञा ताईं त पाण कौड़ी मिसल हुयासीं, हाणे बाप असांखे हीरे समान ठाहिणु आयो आहे। छा आत्माउनि खे स्वच्छ करणु आयो आहे, आत्माउनि खे वापसि खां स्वर्गवासी ठाहिणु आयो आहे। ॾिसो कोई बि शरीर छॾे थो त फटाफट लिखी छॾींदा आहिनि स्वर्गवासी थी वियो, परंतु भॻवानु चए थो कि तव्हां हाणे सभिनि खे ॿुधायो कि असां स्वर्ग में वञण जे लाइ पढ़ाई था पढ़ूं। स्वर्ग में कोई ईअं न वञी सघंदो आहे, स्वर्ग कोई नंढी जॻह थोरी आहे। हुते वञण जे लाइ त पढ़ाई पढ़णी पवंदी आहे। कहिड़ी पढ़ाई पढ़णी पवंदी आहे? आत्मा खे पावन ठाहिणो पवंदो आहे, आत्मा खे दैवी गुणनि जी धारणा कराइणी पवंदी आहे, आत्माउनि खे सुठा स्वभाव संस्कार धारण करण जी पढ़ाई भॻवानु पढ़ाईंदो आहे। तॾहिं त स्वर्गवासी थी सघंदासीं न त लिखी त छॾंदा आहिनि फटाफट, लेकिन बाबा चए थो कोई बि स्वर्ग में न वञी सघंदो आहे। जेसि ताईं जेको मां पढ़ायां थो, जेसि ताईं जो आत्मा मूंखे निराकार रूप में यादि न कंदी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, ऐं जेकी बि मां शिक्षा ॾियां थो, जो बि मां इहो ज्ञान ॾियां थो,
अगर जेसिताईं ये आत्मायूं न पढ़ाई पढ़जो तेसिताईं कोई भी स्वर्ग में न वञी सघंदो। हिन करे स्वर्ग में वञिणो अथव त बाबा जो रोज़ पढ़ाई पढ़ाए थो उहो पढ़णी आहे। रोज़ बाबा खे यादि करिणो आहे, बाबा खे पंहिंजी सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि, तॾहिं त पाण स्वर्ग में वञण जे लाइ लाइक़ु थींदासीं न। स्वर्ग में वञणु कोई मासी जो घर थोरी आहे, हुते कोई ईअं ई थोरी हली हलंदासीं। रोज़ ॾिसो जेका सुठा माण्हू हूंदा आहिनि न उहे रोज़ सुबुह शाम सनानु कंदा आहिनि। हू त शरीर खे सनानु कराईंदा आहिनि, लेकिन बाबा चए थो तव्हांखे रोज़ सुबुह शाम आत्मा खे बि सनानु कराइणो। आत्मा त ॾेखारे में नथी रहे त आत्माउनि खे कीअं सनानु कराईंदासीं? त बाबा चवनि था आत्माउनि खे ज्ञान जो सनानु कराइणो, अर्थात आत्मा जो भोजन छा आहे? ज्ञान। आत्मा सनानु कीअं कंदी आहे? जॾहिं ज्ञान जी ॻाल्हियूं आत्मिक स्वरूप में पाण ॿुधंदासीं न त हिन रीति आत्मा ज्ञान जो सनानु कंदी आहे। त सुबुह जो ऐं शाम जो 2 समय आत्मा खे ज्ञान जो सनानु कराइणु ज़रूरी आहे। तॾहिं आत्मा साफ़ सुथरी थी करे कहिड़ी दुनिया में वञण जे लाइक़ु थी वेंदी? पंहिंजी नई दुनिया। पहिरियों सतयुगी दुनिया में वेंदी, पोइ पहिरियों परम धाम में वेंदी, पोइ सतयुगी नई दुनिया में ईंदी। परम धाम पाण आत्माउनि जो घर आहे न, हुते वेंदासीं, थोरी देरि रहंदासीं, पोइ जेसिताईं सृष्टि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी पोइ हुन खां पोइ पाण हिकु हिकु करे सतयुगी नई दुनिया में ईंदासीं। त बाबा चवनि था इहे ॻाल्हियूं सभिनि खे ॿुधायो। तव्हांजे घर में ॿार आदि अथव, जेका बि संबंधी आदि अथव, सभिनि खे ॿुधाइणो आहे न भई। जॾहिं तव्हांखे पको थी वियो अथव की हाणे स्वर्ग अचण वारो आहे, स्वर्ग जे लाइ भॻवानु पढ़ाई थो पढ़ाए, आत्माउनि खे तयारु थो करे, त सभिनि खे वठी वञिणो आहे न। सिर्फ़ु अकेला तव्हां ई थोरी वेंदव, सभिनि पंहिंजे ॿारनि खे बि वठी वञिणो आहे। त हूअ उन्हनि खे बि चओ कि भॻवानु हाणे स्वर्ग जे लाइ पढ़ाई थो पढ़ाए, त अची करे तव्हां बि पढ़ो, तव्हां बि परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त स्वर्ग में हलंदव। अकेला वञी करे छा कंदव? हलणो आहे त सभिनि खे हलणो आहे न। पोइ न त अंत में पछताइणो पवंदो कि मां त स्वर्ग जी पढ़ाई पढ़ी करे हाणे स्वर्ग में वञा थी, लेकिन मुंहिंजा ॿार आदि पति या पत्नी या मुंहिंजा ॾोहिटा वेटा त वेंदा ई न। पोइ अंत में पछताइजो न। हाणे बाबा सभिनि खे थो चए कि ॾिसो मां स्वर्ग में वठी वञण लाइ तव्हांखे हाणे शिक्षा ॾियां थो, मूंखे यादि करो ऐं रोज़ इहे शिक्षा ॿुधी करे जीवन में धारण करो त ई स्वर्ग में वञी सघंदा आहियो, न त कोई बि न वेंदो। अंत में बाबा जो त अंत बाबा त कंहिंजे मथां रहम आदि दया न कंदो आहे। छो जी बाबा त चईंदो आहे न मुंहिंजा त सभु ॿार आहिनि, अगरि सभु ॿारनि ते मां ईअं ई रहम दया कंदो रहां त स्वर्ग में त सभी अची वेंदा। लेकिन स्वर्ग में त सभिनि जो पाठ न आहे न। जेको हाणे सुठी रीति पढ़ाई पढ़ंदो, मूंखे यादि कंदो, उहो ई वेंदो। इन करे बाबा चवनि था सभिनि खे, पंहिंजे संबंधियुनि खे, पंहिंजे घर परिवार खे ॿुधायो कि हाणे भॻवानु स्वर्ग जे लाइ पढ़ाई थो पढ़ाए, स्वर्ग जे लाइ कमाई थो कराए। त अचो तव्हां बि परमात्मा खे यादि करो ऐं इहो ज्ञान ॿुधी करे जीवन में धारण करो। छा मिठी मिठी सिटी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्व उन्नति जो यथार्थ चश्मो पाए करे एग्ज़ाम्पल ठहिण वारा अलबेलेपन खां मुक्त ठहो। बाबा चवनि था ॾिसो ॿार जेका हूंदा आहिनि, कई ॿार स्वयं खे ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि मां त सभिनि ॻाल्हियुनि में सुठो आहियां, बसि थोरी सी हिन ॻाल्हि में कमी आहे, बाक़ी सभिनि ॻाल्हियुनि में सुठो आहियां। त बाबा चवंदा आहिनि कि ॿियनि खे न ॾिसो, ख़ुदि खे ॾिसो कि मूं में छा छा कमी आहे, ऐं ख़ुदि खे ॾिसो ऐं बाबा जी यादि में पंहिंजी सर्व कमियुनि कमज़ोरियुनि खे ख़तमु करो। ॿियो छा थो करे, हिन में कहिड़ी कमी आहे, हुन में कहिड़ी सुठी चीज़ आहे, इहे न ॾिसो। मूं में कहिड़ी कमी आहे, मूं में कहिड़ी सुठियूं चीज़ूं आहिनि, ऐं जेकी बि कमियूं आहिनि हुननि खे ख़तमु कंदा वञो बाबा खे यादि करे, ऐं जेकी बि सुठियूं चीज़ूं आहिनि हुनखे कार्य में लॻाईंदा वञो।
त हिन सां छा थी वेंदो, तव्हां जीअं जीअं बदिलजंदा वेंदव, तव्हांजा जेका बि बुरा स्वभाव संस्कार आहिनि, त तव्हांजो बदिलण खे ॾिसी करे ॿिया माण्हू बि ॾिसंदा कि अरे इहो त पहिरियों हीअं हुयो, हाणे एॾो सुठो थी वियो आहे, त तव्हां खां बि माण्हू सिखण ईंदा। त पाण खे बाबा चवनि था कि ॿियनि खे न ॾिसो, ख़ुदि खे ॾिसो, ऐं ख़ुदि में जेकी बि कमी कमज़ोरी अथव हुनखे परिवर्तन कंदा रहो। स्लोगन आहे, हद जे सर्व हदनि खे हदनि जे सर्व वंशनि सहित समाप्त करो ऐं बेहद जी बादशाही जो नशो रखो। बाबा चवनि था कि सर्व जेकी बि हद जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, हद जी ॻाल्हियूं अर्थात सिर्फ़ु मां ऐं मुंहिंजो, कई माण्हू चईंदा आहिनि न बसि मां ऐं मुंहिंजो परिवार खे ॾिसो, बाक़ी माण्हू वञनि भाड़ में। लेकिन बाबा चवनि था कि हाणे हिन हद जी ॻाल्हियुनि खे न ॾिसो, मां ऐं मुंहिंजे खां परे हाणे छा ॾिसो कि विश्व जी सर्व आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि। असां सभिनि जो बि हिकु निराकार परमात्मा बाप आहे। त परमात्मा जी यादि में रही करे विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख ॾियो, शांती ॾियो, प्रेम ॾियो, आनंद ॾियो, ज्ञान ॾियो, पवित्रता ॾियो, शक्तियूं ॾियो। त पंहिंजी बुद्धि बेहद अर्थात पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ सुठो सोचो, परमात्मा खे यादि करे। अच्छा, ओम